कम्यूटेटिव लॉ ऑफ एडिशन यानी जोड़ जो मटा सटा वारो कानून चए थो इन खे इस्तेमाल करे असांजे ॾिनल जुमिले 5 जोड़ 8 जोड़ 5 खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लिखो ऐं उन जो मजमूओ मालूम कयो। कम्यूटेटिव लॉ ऑफ एडिशन ॿुधण में वॾी ऐं फैंसी ॻाल्हि लॻे थी, पर इन जो सादो मतिलबु इहो आहे कि तव्हां कुझु अंगनि जी जोड़ करे रहिया आहियो त इन सां को फ़र्क़ु नथो पए त तव्हां उन्हनि खे कहिड़ी तरतीब में जोड़ियो था। असां इन खे 5 जोड़ 8 जोड़ 5 जी तरतीब सां जोड़े सघूं था, या वरी 5 जोड़ 5 जोड़ 8 जी तरतीब सां, या वरी 8 जोड़ 5 जोड़ 5 जी तरतीब सां। इन सभिनी जो जवाबु साॻियो ई ईंदो। असां वटि कंहिं शइ जा 5 अदद आहिनि, वरी हुन में 8 मिलायां, वरी 5 मिलायां, या 5 अदद खणी वरी हुन 5 मिलायां या 8 मिलायां, त जवाबु साॻियो मिलंदो। इहा पाण तव्हां आज़माए सघो था त तव्हांखे जवाबु साॻियो मिलंदो। इहा ॻाल्हि सम्झण जहिड़ी आहे। हाणे असांजो मक़सदु आहे इन जो मजमूओ मालूम करणु। असां 5 जोड़ 5 खां शुरू कंदासीं। अक्सर माण्हुनि खे 5 ऐं 5 10 जी ख़बर आहे, त 5 ऐं 5 10, उन में 8 जोड़ कंदुसि त असांजा थींदा 18। हाणे बाक़ी ॿियनि खे जोड़ करे पक कयूं त इन ॿिन्ही जो मजमूओ साॻियो थींदो। हिते 5 जोड़ 8 थींदा 13, उन में जोड़ कंदासीं 5 त असां वटि घणा थींदा 18। 18। हाणे टियों जुमिलो ॾिसो, 8 जोड़ 5 थींदा 13, वरी हुन में जोड़ियां 5 त घणा थींदा असां वटि 18। त हाणे ॾिसो, का बि तरतीब तव्हां इस्तेमालु करे ॾिसो त असां वटि आख़िर में मजमूओ साॻियो ई मिले थो। त कम्यूटेटिव एडिशन फैंसी लॻे थो, पर इन जो सादो मतिलबु इहो ई आहे त तव्हांजे तरतीब ते को फ़र्क़ु नथो पए।